नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। मुख़्तसिर तव्हांखे मुबारक रिंद खां ख़बर ॾींदा हलूं त मुबारक रिंद में काल 4 वॻे शाम जो ॻोठ मुबारक रिंद मां सामान वठी भगू कोहली पंहिंजे 10 सालनि जे पुट हंसराज सां गॾु ॻोठ सवाई कोहली में जीअं दाख़िल थियो त रस्ते ते नशे में धुत वेरूमल, हरियो, चंद्रियो, वलियो ऐं अलजी कोहली वेठा हुआ त गार गंद करे रहिया हुआ। भगू कोहली जे चवण मूजिबि असांजे मना करण ते मुंहिंजे पुट मथां हमिलो कयो। ऐं छॾाइण लाइ विचां पियुसि त मूंखे बि बेरहमियाणो तशदुद जो निशानो बणायो। ॻोठ जे मौजूद मास्तर मोइन कोहली ॿुधायो त मुंहिंजी घटी वटि वेही इहे माण्हू नशो वापराइण बाद ईंदड़ वेंदड़नि खे गार गंद कनि था, जहिड़ा हिननि जो रोज़ जो मामूल बणियल। काल मासूम नींगर ते हमिलो कयो, दाह ते असां निकितासीं ऐं छॾायोसीं। ही कचे शराब जी भठी हलाए ॻोठाणो अमन वारो माहौल ख़राब करण जी कोशिश करे रहिया आहिनि। हिननि ते केस दाख़िल करे ॻोठ खे बदअमनी जे वर चढ़ण खां बचायो वञे। ॻोठाणनि मूजिबि हिननि ॾोहारियुनि माण्हुनि पारां वॾेरनि जे चर्च ते मुतासिर धुरनि खे वधीक धमकियूं पिणु ॾेई रहिया हुआ। होॾां पुलिस झेड़े बाद सरज़मीन ते पहुती, पर आख़िर इतलाउनि ताईं को बि FIR दाख़िल न थी सघी है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।